धरती जो जमालो वावा जमालो में अस्सलाम वालेकुम हैदर कादरी जे तरफ़ां अवां सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवंदुसि ऐं इन सां गॾोगॾु हिकु मुबारकबाद अव्हांखे ॾियणु चाहींदुसि त हीउ जेको महीनो रबिल अवल जो भलारो महीनो आहे ऐं माशा अल्लाह कल्ह 12 रबिल अवल गुज़री वई ऐं अवां सभिनीनि ख़ूबसूरत तरीक़े सां जश्न ईद मिलादुल नबी मल्हायो। सो अवां सभिनी खे हैदर कादरी जे तरफ़ां ईद जश्न मिलादुल नबी मुबारक हुजे। ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ी दिलि चए थी त पंहिंजे हिन प्रोग्राम में मां उन मलऊन खे बि लानत खां स्टार्ट कयां जंहिं फ्रांस जे सदर हिकिड़ी गुस्ताखी कई हुई। सो इन हवाले सां बि असां मुस्लमान आहियूं, असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त हर फोरम तां पंहिंजो इस्लाम पंहिंजे दीन जो बि दिफ़ा कंदा हलूं ऐं असांजी जेका बि एक्टिविटी आहे उहा पंहिंजी जाइ ते हुजे, पर असां मुस्लमान हुजण जो सबूत बि ॾींदा हलूं। इन जे करे मां अॼु पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ ख़ूबसूरत नात सां कंदुसि, छो त अॼु भलारो महीनो आहे। इन भलारे महीने खे मां हैदर कादरी बि पंहिंजे हिन प्रोग्राम में ख़ूबसूरत तरीक़े सां मल्हाइणु चाहियां पियो। अकेलो आहियां पर ईअं सम्झो अकेलो न बि आहियां, छो त अव्हां सभई ॾिसंदड़ मूंसां गॾु आहियो, सो मुंहिंजो साथ ॾींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू कयां थो अल्लाह जे नाले खां। मैं तो उम्मती हूँ ए शाहे उम्म, कर दे मेरे आका अब नजरे करम। मैं तो उम्मती हूँ ए शाहे उम्म, कर दे मेरे आका अब नजरे करम। मैं तो बेसहारा हूँ दामन भी है खाली, मैं तो बेसहारा हूँ दामन भी है खाली, नबियों के नबी तेरी शान है निराली। मैं तो उम्मती हूँ ए शाहे उम्म, कर दे मेरे आका अब नजरे करम। गम के अंधेरों ने यूं घेरा हुआ है, आका दुश्वार अब जीना मेरा हुआ है। बिगड़ी बना दो मेरी तैबा के वाली, बिगड़ी बना दो मेरी तैबा के वाली, नबियों के नबी तेरी शान है निराली। मैं तो उम्मती हूँ ए शाहे उम्म, कर दे मेरे आका अब नजरे करम। जी त नाज़रीन ॾाढी ख़ुशी थिए पई, माशाअल्लाह ख़ूबसूरत आगाज़ कयो आहे पंहिंजे प्रोग्राम जो ख़ूबसूरत नात सां ऐं भलारो महीनो आहे। अवां सभिनीनि खे मुबारक हुजे वंस अगेन। इन सां गॾोगॾु पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा हलूं। जीअं त कुझु ॾींहंनि खां असां हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो हुयोसीं, पंहिंजे प्रोग्राम जे आगाज़ में असां हिकिड़ो ख़ूबसूरत महिमान रखंदा आहियूं ऐं उहो महिमान अवां सां इंट्रोड्यूस कराईंदा आहियूं, उनजो फ़न अवां जे साम्हूं पेश कराईंदा आहियूं। सो अॼु बि ईअं ई तमामु बहितरीनु हिकिड़ो आवाज़, बहितरीनु कलाकार जंहिं पंहिंजे आवाज़ जे थ्रू पूरो ख़ासि करे सिंध त उन्हनि जे नाले सां बिल्कुलु बि वाक़ुफ़ु आहे, पर आउट ऑफ कंट्री बि उन्हनि जो तमामु ज़बरदस्त नालो आहे, छो त जंहिं आवाज़ जा हू मालिक आहिनि उहो आम आवाज़ न आहे, उहो कॾहिं कॾहिं कंहिं कंहिं में थींदो आहे। सो अवां जे साम्हूं मां हिन वक़्तु दावत ॾेई रहियो आहियां पंहिंजे हिकिड़े बहितरीनु महिमान खे जंहिंजो नालो आहे जिगर जलाल। ऐं माशाअल्लाह जिगर जलाल ॾाढो हिकिड़ो पोलाइट स्पोकन माण्हू आहे, ॾाढो हिकिड़ो बहितरीनु। अस्सलाम वालेकुम जलाल साहब। साईं वालेकुम अस्सलाम। भलीकार चवंदुसि तव्हांखे। बिस्मिल्लाह। ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं कोई बि सुरीलो
आर्टिस्ट असांजे साम्हूं हूंदो आहे त पोइ दिलि चवंदी आहे त उनखे ॿुधिजे बि ऐं उनखे उन सां कुझु ॻाल्हियूं शेयर बि कजनि ऐं न रुॻो उनजो कलाम पर उनजी ज़िंदगी खे बि डिस्कस कजे। इहा महिरबानी तव्हांजी लख लाइक़ तव्हांजा अहसान। अहसान त न आहिनि छो त तव्हां असांजे प्रोग्राम इहो तव्हांजो ज़र्फ़ आहे जो तव्हां एॾी रेस्पेक्ट बख़्शो था, पर उसूलन ॾिसिजे त तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो अव्हां जहिड़ा आर्टिस्ट असांजे हिन प्रोग्राम जे हिन शो खे मथे खणंदा आहिनि, चार चंड लॻाईंदा आहिनि। सो मां पहिरियों त इहो चवंदुसि त सभ खां पहिरियां असांजे हिन शो में हिकिड़ो कलाम थींदो स्टार्ट में, बिस्मिल्लाह, उन खां पोइ वरी तव्हां सां थोरी गुफ़्तगू बि कंदुसि, लाज़िमी आहे, हा न? बिल्कुलु। त पोइ पहिरियों पहिरियों कलाम भला असांखे कहिड़ो उस्ताद ॿुधाईंदो? जिगर जलाल। हे मुंहिंजो दोस्त हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे, इब्राहिम ख़ाशकेली। इब्राहिम ख़ाशकेली हे बेटो जतोई जो वेठल आहे, हा, हे उनजो हिकिड़ो कलाम गीत लिखियलु आहे जेको तव्हां संगत यादो हाज़ुर आहे। वाह 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 वाह। कसम खुदा दी मैनू प्यारा लगदई, मैं त करब घिनई का ठगी। ओ चोले दे अंदरूं ते को लुका छोड़ा कंदी कोसी वान लगई। पंज तन दे पुनठा गदई ते को नजर कंदीन लगई। गुलाम फरीद वो सोन दे नाल ते को तोल गिना जे वस में गरीब दा लगई। वो दस हेडा हार सिंगार भला काले थियो वा त्यार। वो दस हेडा हार सिंगार भल कहले तो माचार। दस हेडा हार सिंगार भल कहले तो माचार। भल भाग उन्हन जाहिल कद जन साही मन ठार। दस हेडा हार सिंगार भल कहले तो माचार। दस हेडा
माशाअल्लाह ॾिस हेॾा हार सिंगार थियो भला कंहिंजे लाइ कहलाए थियो आहे तयारु पोइ ॿुधाई इहे ॻुझ जूं ॻाल्हियूं हूंदियूं ॻुझ जूं ॻाल्हियूं ॾाढो घटि कबियूं ज़बरदस्त आहिनि। ॾाढो ज़बरदस्त जिगर जलाल साहब ॾाढो ज़बरदस्त केॾो मां पहिरियों बि पंहिंजी नाज़रीन खे चयो त ही यूनिक आवाज़ आहिनि ही हर कंहिंजो आवाज़ अहिड़ो न आहे ही जेका मुर्कूं कुदरत हिननि जे आवाज़ में रखियूं आहिनि जलाल चांडियो साहब खे त तव्हां काफ़ी कॉपी कंदा आहियो फॉलो कंदा आहियो पर जिगर खे कॾहिं ख़बर पई त जिगर जो जेको आवाज़ु आहे उन में उहा ई थ्रिलिंग आहे जेका जलाल साहब जे गले में हुई इहो छा आहे त छो त ॼमंदे ॼाम त केर बि कोन्हे हा बाबे जलाल खे जीअं ॿुधोसीं त दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश थी त माना असां बि ईअं थियूं जीअं असांखे ईअं दुनिया ॾिसे माना बाबो जलाल माना तव्हांजो फनी माना बाबू उस्ताद छो त उस्ताद बाबू वाह वाह छो त वाह उस्ताद पीउनि जे अच्छा आचार हिकिड़ी ॻाल्हि मां इहा ज़रूरु कोट कंदो हलंदो आहियां ॿ दफ़ा जेतिरे क़दुरु मां जिगर जलाल मां वाक़ुफ़ु आहियां माशाल्लाह ओबीडेंट लफ़्ज़ जेको आहे न ओबीडेंट फर्मा बरदार असां जेको पढ़ंदा आहियूं माना उन जेकॾहिं अॻे हिकिड़ो ॾींदा किताबनि में हाणे बि आहे अलफ़ अखि त अखि छापियल आहे छापियल आहे बे बदक त बे बदक छापियल आहे पर ईअं जेकॾहिं फर्मा बरदार लफ़्ज़ हुजे हा न त मां चवां त जिगर जलाल उते फोटू हणी छॾियो माशाल्लाह पंहिंजे पीउ माउ जो ऐं उस्तादनि जो दोस्तनि जो काफ़ी हिन माण्हू में एतिराम आहे सो इहो माना मां पर्सनल मुंहिंजो तजुर्बो आहे इन जे करे मां उहो शेयर कयां पियो जी आवाज़ जे हवाले सां पिया ॻाल्हि कयूं त कीअं त उस्ताद बाबे जा जॾहिं रिकॉर्ड उन दौर में ॿुधंदा हुआसीं त हिकिड़ी दिलि में ख़्वाहिश पैदा थी त जेकर मां बि ॻाइणो थी पवां ऐं मूंखे बि ईअं दुनिया जा माण्हू ॾिसनि पोइ माना ॾींहुं राति जॾहिं बि माना उस्ताद जे बाबे जलाल खां सवाइ ॿियो को ॻाइणो असांजा भला भला खानसा बि ॻाइणा हुआ लख दफ़ा भला पर हिकिड़ी दिली ख़्वाहिश जो सभु कंहिंजो हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे त उहो शौक़ु मुंहिंजो हुयो बाबे जलाल सां पोइ उस्ताद जूं कैसेटियूं ॿुधी पोइ उस्ताद जी जीअं कैसेट हलंदी त उन सां आहिस्ते आहिस्ते ॻाईंदा हुआसीं हा छो त कंहिंजे कढ जो लॻबो उनजी कापी जो कबी त पोइ हाणे असां उन जहिड़ा त न आहियूं ठीकु न को उन मंज़िल ते पुॼंदासीं हो त बादशाह हो पर उनजा बचड़ा हो बसि उनजी आल कयूं पोइ जेको हाल आहे संग सां ओरियूं वेठा हो मुंहिंजे ख़्याल में त यकतार खे बि रखां कचहरी खुलासी ठीकु आहे ठीकु आहे अच्छा पहिरियों कलाम जलाल चांडियो साहब जो जिगर जलाल कहिड़ो ॿुधो हुयो जंहिं मां इंस्पायर थियो त वाह उस्ताद वाह त महिल उस्ताद बाबे जा कलाम त तमामु पुराणा हुया हलंदा हुया पर जॾहिं मूंखे इश्कु लॻो हा त उहो हो तव्हांखे ॿुधायां हा हा ओ सजण ही ज़ुल्फ़ तुंहिंजा जो करे चुप चुप चुरी पवंदा हज़ारे न गकारी हर हज़ारे न गकारी हर सिधा दिल ते सुरी पवंदा सजण ही ज़ुल्फ़ तुंहिंजा जो करे चुप चुप चुरी पवंदा इन कलाम खां शुरूआत कईसीं ऐं उन ई माना दौर में बाबे जी जीअं कैसेट ॿुधंदा हुआसीं त अलहमदुल्ला हिकिड़ो इश्क़ु त उहा सॼी कैसेट उस्ताद जी ॻाल्हाइण समेत माना मूंखे यादि हूंदी ॻाल्हाइण समेत उस्ताद जेका अनाउंसमेंट कंदो हो हा जेका मतिलबु त उहा ही शाइर छा थो अचे हे छा थो अचे अच्छा वॾी ॻाल्हि इहा आहे वज़ाहत बि कंदा हा न छो ॾिसो न त शहर थोरो ॾुखियो हाणे सादो माण्हू न सम्झी सघे त हुनखे वज़ाहत करे असां हिकिड़ा ॿाहिराड़ी जा माण्हू आहियूं तव्हां शहर जा माण्हू असां बि ॻाल्हि थी कजे हा साईं त उन में इहो थींदो आहे त हाणे शहर पढ़ियल वारे माण्हू खे त हर शइ जी ख़बर आहे किताबनि मां पढ़े थो दादा हिन जो हे उचार आहे हिन जो हे माना जेको बि लफ़्ज़ आहे त सिंधी जेके ॿाहिरि जा जेकॾहिं सादड़ा माण्हू आहे उन्हनि खे ख़बर न हुई दादा ही रुॻो वार सॾिबा आहिनि पर पोइ उस्ताद बाबो इहा वज़ाहत करे माना बैत जी ॾींदो त जीअं नंढड़ो ॿार बि आहे उनखे बि सम्झ अची वञे त इन शइ जो मक़सदु हे आहे माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त असां सां जिगर जलाल साहब गॾु मौजूदु आहे ऐं उन खां पोइ असां ब्रेक खां पोइ जिगर साहब असां सां गॾु मौजूदु हूंदो मोटी अचे शौक़िया सिंगर सेगमेंट थींदो ऐं जेको बि सुठो ॻाईंदो
अॼु जजमेंट जिगर जलाल साहब कंदो ऐं जेको बि उन में विनर हूंदो उन ताईं धरती टीवी गिफ्ट मोकिलींदी आहे। पंहिंजो ख़्यालु त रखंदा रहो पर असां सां गॾु ई जुड़ो ताकी असां ब्रेक खां पोइ मोटी अचूं, काॾे बि न वञूं ऐं उहे दोस्त ख़ासि करे जेके असांजा रेगुलर कॉलर आहिनि या उहे दोस्त जेके असांखे हाणे हाणे जॉइन कनि पिया, जेके फौरी वापसि अचण खां पोइ असां सां गॾु जॉइन कंदा शौकिया सिंगर में, काॾे बि न वञिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। शौकिया सिंगर सेगमेंट में अवां खे मां भलीकार चवंदुसि ऐं अॼु अवां जो जज आहे जिगर जलाल साहब। ऐं जेको बि सुठो ॻाईंदो यानी कि तव्हां जेके बि माशाल्लाह असांजा कॉलर हूंदा आहियो, जेके असांजे हिन सेगमेंट में पार्टिसिपेट कंदा आहियो, मुक़ाबिलो कंदा आहियो, कॉम्पिटिशन थींदो आहे, कॾहिं कॾहिं ज़बरदस्त कॉम्पिटिशन हूंदो आहे, कॾहिं कॾहिं नॉर्मल हूंदो आहे। अॼु मां चाहींदुसि त हिकिड़ो हेल्दी कॉम्पिटिशन हुजे, बाक़ाइदे हिकिड़ो ख़ूबसूरत मुक़ाबिलो हुजे त जीअं लॻे अॼु असांजे जिगर जलाल खे त बाबा जेको हिकिड़ो त प्रॉपर सिंगर आहिनि ही जिन जो कमु ई प्रोफेशन ई ॻाइणु आहे। पर असांजो हीउ जेको शौकिया सिंगर सेगमेंट आहे, इन शौकिया सिंगर सेगमेंट में अहिड़ा सिंगर बि अचनि था जंहिंमें जिगर जलाल चवे त न यार तव्हां वटि बि काफ़ी भला सिंगर था अचनि। सो ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं हैदर भाई? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप कैसी हैं? मैं भी ठीक। और माह रबिउल अव्वल आपको और आपकी पूरी टीम को बहुत बहुत मुबारक हो। खैर मुबारक अल्लाह ताला है। ये साल आपके लिए और हम सब मुसलमानों के लिए बहुत अच्छा साबित हो। आमीन, आमीन, अल्लाह ताला इस साल में जितनी भी हमारे ऊपर जो मसले मसाइल हैं, अल्लाह ताला वो सब हल कर दे और हमारे मुल्क पाकिस्तान में सुकून अमन कायम हो जाए। माशाल्लाह, बहुत अच्छी बात करी आपने बहन। अभी शौकिया सिंगर सेगमेंट में आपने कॉल करी है, तो इंट्रोडक्शन नहीं करा है अपना। फिरोजा बात कर रही हूँ सक्खर से। फिरोजा सक्खर से बात कर रही हैं और गाना कौन सा सुनाएंगी? और आज आपके जज होंगे जिगर जलाल। इंशाल्लाह जी। बहुत ही सुरीले आर्टिस्ट हैं, बहुत ही सुरीले आर्टिस्ट, बहुत प्यारी आवाज है। बिल्कुल। तो हाँ, इनकी आवाज बहुत प्यारी है माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कैसे हैं बाबा आप? जी अल्लाह का शुक्र है, आप ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का एहसान। आपकी आवाज माशाल्लाह बहुत प्यारी है और आपने बहुत अच्छा गाया है। हाणे फिरोजा तव्हां पंहिंजो आवाज़ भी ॿुधायो त लॻे त तव्हांजो आवाज़ भी सुठो आहे। चलिए मैं आपको सुनाती हूँ। ठीक है। सही। कभी तो तुमको याद आएंगे वो बहारे वो समा, आहा ओ झुकी झुकी बादलों के नीचे मिलती हम तुम जहाँ जहाँ, जितना तुमको अपना समझा उतने ही बेगाने थे। हमने क्या क्या आस लगाई, हम कितने दीवाने थे। जिंदगी कितनी बेजार है। ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है। तुमने अभी तो आवाज आ रही है मेरी फिरोजा? कहा था तुमसे प्यार। अदी फिरोजा असांजो आवाज़ अचे थो तव्हां ॾे? बहुत अच्छा। भाई। कोशिश त ॾाढी सुठी आहे तव्हांजी, पर हाणे जज जी अॼु बाबा ख़बर आहे त सुरीलो जज आहे। ॾिसूं था त सुर में तव्हांखे पास करे थो या न। सो बहरहाल अञा बि असांखे हिन वक़्तु ॾिसूं था, हीअ पहिरीं कॉल हुई फिरोज़ा सक्खर खां असांखे कॉल कई, जंहिं गानो ॿुधायो कभी तो तुमको याद आएंगे। ऐं हिन वक़्तु अञा असां वटि वेट आहे उन कॉल जो जेका
बाक़ाइदे सुरीलो ऐं ख़ूबसूरत सिंगर शौक़िया सिंगर अॼु ॾिसां थो त केरु केरु असांखे कॉल कंदो ऐं केरु केरु सुरीलो साबित थींदो। सो जिगर जलाल असां सां गॾु आहे। अच्छा, राग खे मतिलबु फन हिकिड़े माण्हूअ में कुदरती ॾात आहे, पर सिखंदो छाजे लाइ आहे? इहो इन जे लाइ त हिकिड़ा कुदरती अहिड़ा गला थींदा आहिनि जंहिंमें कुदरती उहे माना जाड़े जो सुर सां वञण त पोइ उन सां गॾु उस्तादी त लाज़मी आहे न, छो त दग पेचरो जो न वठिबो, ॿुधाइण वारो जो न हूंदो त हुनखे ख़बर न पवंदी त किथे बीहणो आहे, किथे बीहणो आहे। ठीकु आहे, ॾिसो था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी ब्रदर। वालेकुम। कंबर खां अजब गुल बलोच। अजब गुल कंबर खां असांखे कॉल कई आहे ऐं शौक़िया सिंगर सेगमेंट में तव्हांजी कॉल शामिल थी चुकी आहे। जिगर जलाल जो असांजो गेस्ट बि आहे ऐं अव्हां जो जज बि आहे ऐं ॾिसूं था त अजब गुल अॼु असांखे कहिड़ो कलाम थो ॿुधाए। जी भाउ। बरकत अली जो ॿुधायूंगा। बरकत अली जो ॿुधाईंदो। जी भाउ। मोहब्बत खां दिजन थाजे नन माण्हुनि खे छा चइजे, मोहब्बत खां दिजन थाजे नन माण्हुनि खे छा चइजे, हक़ीक़त खां हथनि थाजे नन माण्हुनि खे छा चइजे, मिली कहसान झूमन था छिजी कहखां न तड़पन था, मिली कहसान झूमन था छिजी कहखां न तड़पन था, मोहन वांगे जीअन था जे उन्हनि माण्हुनि खे छा चइजे, उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। अजब गुल भाउ, वॾी महिरबानी ऐं वेट कयो। ॾिसूं था त केरु बेस्ट आहे। हिन वक़्तु ताईं 2 कॉल्स असांखे अची चुकियूं आहिनि ऐं सखर खां हिकिड़ी कॉल आई, ॿी अजब गुल कंबर खां असांखे कॉल कई आहे। 2 कॉलर असांखे कॉल करे चुका आहिनि। अञा पोइ असां वटि वक़्तु आहे, असां कॉल वठी सघूं था। सो जल्दी जल्दी असांखे जेको दोस्त कॉल कंदो ऐं पंहिंजे आवाज़ जो जादू अॼु असांजे हिन शो में फैलाए छॾे ताकी असांजे गेस्ट खे लॻे त यार आम जेके तव्हांजा शौक़िया सिंगर आहिनि उहे त तमामु भला 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 साईं भला पिया आहिनि। हा न साईं, छो त उन्हनि खे अहिड़ो को मौक़ो न मिलियो आहे। हा माना सफ़ा भला बि पिया आहिनि, पर उन्हनि खे मौक़ो जो न मिलियो आहे त हो निकिरी न सघिया। अच्छा जिगर जलाल भाउ, जी जी, तव्हांजी नज़र में हिन वक़्तु जेके नई टही में नौजवान आवाज़ गुलूकार कहिड़ा तव्हांखे लॻनि था त यार हे ॾाढो सुठो था ॻाइनि? असांजे लाइ सभु भला था ॻाइनि। सियासी बयान न ॾियो, न सियासी बयान आहे न, छो त असां ॻाल्हि कंदासीं पंहिंजी त तव्हांजो कहिड़ो तव्हांखे नौजवान ही सिंगर सुठो थो सभु ॻाए। अलहम्दु सभु त हाणे अलाह साईं सभु अल्हम्दुलिल्लाह बि न आहिनि साईं। मां अहिड़ा 2-3 वठी ईंदुमि, पोइ उन्हनि में तव्हांखे मां फासाईंदुमि त तव्हां चयो सभु सुठो था ॻाइनि, हे किथे थो सुठो न। ॻाल्हि इहा आहे त हर हिक जो पंहिंजो पंहिंजो जेतिरो हाल हूंदो आहे न, हाल आधार कमु कंदो आहे। पोइ हाल आधार आस्ते आस्ते ठीकु आहे। अॼुकल्ह कंहिंजो हाल सफ़ा भलो आहे? कहिड़े गुलूकार नए जो हाल भलो आहे? माशा अल्लाह, त असां कहिड़े जे नाले चऊं? सभु अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे हिसाब ते मन लॻाए पिया आहिनि। बाबा उस्ताद असां त सभु फनकार असांजा ॿाहिरि ऐं सभु बहितरीनु ॻाइनि था। रुगो मां तव्हांखे ॿुधायो त गुलूकार आवाज़ त सुठो आहे, पर जिगर जलाल में इहा बि हिकिड़ी क्वालिटी तव्हां महसूसु कयो, केॾो हिकिड़ो सुठे अंदाज़ सां हिकिड़ी मुसीबत पंहिंजे मथे खां टारे थो। यानी की इहो आहे त कंहिं हिकिड़े जे नाले खणण सां ॿिया दोस्त ॾुखारा थी पवंदा आहिनि त यार असां मतिलबु माना सुठा न आहियूं, कंहिंजी दिलि नथो नाराज़ करणु चाहे। पर सच ॻाल्हि इहा, असांखे थोरो हाणे ब्रॉड माइंडेड थियणु घुरिजे असां सभिनीनि खे। त जेकॾहिं कोई मुंहिंजो नालो नथो खणे, हैदर कादरी सुठो आर्टिस्ट न आहे त ठीकु आहे, मां न आहियां आर्टिस्ट सुठो, इन में मूंखे चिड़नि न घुरिजे, न ई मूंखे नाराज़ थियणु घुरिजे, पसंदि नापसंदि न ॿुधाइणु घुरिजे। हीउ चैनल जो कमु आहे, दुनिया ॾिसे थी त असां फनकार जेके जंहिंखे हक़ु सचु चऊं था न, हा त बाबा हे थोरो अहिड़े नमूने सां त उहो मुंहं ते त असांखे कुझु नथो अचे, पर जॾहिं ॿाहिरि निकिरी पाण वरी कहिड़ो भलो ॻाईंदो आहे असांजे नाले ईअं थो अचे त असां त भला आहियूं ई न। असां त जेको हाल आहे पिरिया नाल आहे, पर पोइ चयो सच हो मंसूर चढ़ी वियो फाही। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। इन जे करे पोइ कंहिं बि जेको दोस्त वणंदो आहे ऐं दोस्त दिली हूंदो आहे न, पोइ उनखे सम्झाईंदा आहियूं त बाबा हे
हाणे काफ़ी हिकिड़ा कलाम आहिनि छो त ॾिसो न त राग पंहिंजी जॻह ते आहे पर तलफ़ुज़ जेको आहे कलाम में हिकिड़ा फ़ुक़राई कलाम आहिनि मिजाजी कलाम आहिनि प्रोनाउंसिएशन उहो हा वधीक त बहितर उन हुजे। में माना तलफ़ुज़ काॾां जो लफ़्ज़ काॾे ते हिकिड़े लफ़्ज़ जे फिराइण सां सॼे कलाम जो मक़सदु फिरी वेंदो आहे। मक़सदु फिरी वेंदो आहे। तमामु ज़बरदस्त। पर तव्हां असांखे कॉल कयो, तव्हांजो कॉम्पिटिशन आहे, तव्हां ज़रूरु कॉल कयो ऐं कॉम्पिटिशन में हिसो वठो। 2 कॉल असांखे अची चुकियूं आहिनि। फिरोज़ा सखर खां कॉल कई आहे, अजबगुल कंबर खां, ऐं ॾिसां थो त हाणे लाड़काणे खां थी कॉल अचे, दादू खां थी अचे ऐं खैरपुर खां थी अचे। शिकारपुर जो अलाए छो ग़ैर हाज़िर आहे, तक़रीबन शिकारपुर जा माण्हू कॉल कंदा आहिनि। सो असांजी गुफ़्तगू जारी आहे ऐं अव्हांजी कॉल जो इंतज़ारु आहे। जी वाह। सम्झो न भाउ, त पोइ इन जे करे इन शइ ते बि थोरो ख़्यालु पोइ कयूं। जेके पहिरीं प्यारा हूंदा आहिनि त हिनखे हक़ु सच चवंदासीं त ॾुख न कंदा, पोइ उनखे ई चवंदा आहियूं त बाबा हीअ ॻाल्हि अहिड़े नमूने सां कर त अञा बहितरु। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। शायदि कॉल ड्रॉप थी वई आहे ऐं हिन वक़्तु पाण वटि कॉल हुई, सो लाइन ते ड्रॉप थी वई। लाइन ड्रॉप थी वई, का ॻाल्हि कोन्हे का। असां सां जिगर जलाल। अच्छा, जिगर जलाल भला कॾहिं पाण कंहिं मुक़ाबलनि में लथो ईअं मौक़ो अहिड़ो थियो त जिथे बाबा मुक़ाबला ॻाल्हि कई मैं त असां फ़ुकरा आहियूं, असां सां मुक़ाबला आहिनि ई न। न कंहिं कॉम्पिटिशन में हिसो न वरितो हाणे तव्हां? ईअं त मेलनि मलाखण में जिथे बि वञूं पिया त पोइ हिकिड़ा दोस्त चवनि पिया त जिगर अॼु होशियारु थिजांइ, हे अॼु हेतिरा ॻाइण आया आहिनि, तुंहिंजो मुक़ाबला। पोइ असां बाहूं ते बाबा मुक़ाबलो छा जो आहे, फ़क़ीरनि जो कहिड़ो मुक़ाबलो लाइन आहे? ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदर बादशाह अला खुश वाह, हो। फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? जी जी अला एहसान। नालो ॿुधाइजो पंहिंजो। सर मुमताज़ अहमद दादूमा। मुमताज़ अहमद दादूमा। भाउ ॻाल्हि ॿुधो, अॼु जज थोरो सख़्तु आहे। मतिलबु सख़्तु मां मुराद सुरीलो ऐं बाक़ाइदे जजमेंट में सुठो तरीक़े सां हू इंसाफ़ कंदा। पर हाणे मां थो चवां त मुक़ाबिलो करिणो आहे। भाउ मुमताज़, छा था सम्झो? दादू शहर खे तव्हां रिप्रेज़ेंट था कयो? जी सर, कोशिशि कंदासीं। कोशिशि कंदासीं, माना तव्हां सुठो ॻाईंदो। इंशाअल्लाह। ॾिसूं था मुमताज़ भाउ दादू खां कॉल कई आहे, कहिड़ो थो कलाम ॿुधाए? जी भाउ। गुल अहिड़ी तरह पिया हवा में लुडन, को हा पियो करे को न पियो करे। गुल अहिड़ी तरह पिया हवा में लुडन, को हा पियो करे को न पियो करे। ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि, को हा पियो करे को न पियो करे। गुल अहिड़ी तरह पिया हवा में लुडन, को हा पियो करे को न पियो करे। तमामु सुठो भाउ, तमामु सुठो। मुमताज़ अहमद दादू खां असांखे कॉल कई। गुल अहिड़ीअ तरह था हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। त जिगर जलाल भाउ चयो बेशक, मतिलबु ॼण तव्हां बीठा हुयो हुते। साईं हाणे ॻाल्हि ई अहिड़ी आहे न, ऐं ॻाल्हि जो अहिड़ी हले हिकिड़ी थी। पॉइंट हुई जिते तव्हां चयो बेशक, या त पोइ यार जे आवाज़ जे न, हवाले सां सही। हुयो। बाक़ी माशाअल्लाह उस्ताद माण्हू आयो ऐं ॾाढो मां तव्हां मां सिखंदो आहियां। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां मां अलाह तव्हां असां ख़ुशि सिखंदा कंदो, आहियूं। अलाह नो तव्हां डाउट। ख़ुशि कंदो। सो 3 कॉल्स अची चुकियूं आहिनि। फिरोज़ा सखर खां, अजब गुल कंबर खां ऐं मुमताज़ अहमद दादू खां असांखे कॉल कई आहे। अञा बि असां कॉल वठी सघूं था, अञा असां वटि टाइम आहे। उन खां पोइ असां ब्रेक ते वेंदासीं। पर मां चाहींदुसि जल्दी में कोई असांखे कॉल करे सुठे तरीक़े सां कॉल कंदो ऐं हिसो वठंदो। पर टाइम हिते एतिरो अची चुको आहे जो हिन वक़्तु असां विनर अनाउंस करे सघूं था। 3 माण्हुनि ॻायो आहे, जिगर साहब। हा साईं, फिरोज़ा सखर खां ॻायो, उनजो बि तव्हां आवाज़ु ॿुधो। बिल्कुलु। ऐं अजब गुल कंबर खां ॻायो हुन खां अॻु में, ऐं हाणे मुमताज़ अहमद ॻायो। केरु बेस्ट आहे मूंखे ईअं छपर में ॿुधायो, नालो पोइ मां अनाउंस थो कयां। न आहे त टिनी जेको हुनजो हाल हो टिनी त पर भलो। हिकिड़ो असांखे विनर खणणो हूंदो आहे, जेको तव्हां बहितर सम्झो त जेको थोरो सुरीलो हुयो। हा हा बसि शुरू लाइ त टई हने असां त साईं, हिते फ़ैसिलो करिणो आहे हिकिड़े खे इनाम इहो फ़ैसिलो तव्हां कयो त बहितर न, आहे। न, तव्हां सुठो कंदो, इन में को बि हिजाब न हूंदो आहे।
सुर जी ॻाल्हि हूंदी आहे हिते हे ॼण तव्हां पंहिंजी ड्यूटी सां इंसाफ़ हा, कंदा। न हिन जेका नड़ी ॻायो हिन बि बहितर ॻायो, हिन यार बि अजब गुल बि सुठो ॻायो। सुठो ॻायो, हिन बि चङो ॻायो। हाणे हिन माना टिनी में हिकिड़ो हिकिड़ो हा खणणो जेको आहे। तव्हां सम्झो पिया थी पोइ बि बेस्ट हुयो। हा 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 पोइ त बहितर हे आहे। ओके ॾिसो तव्हां केतिरो एहतियात करे पियो जिगर जलाल साहब, इन में बि ॾिजे पियो त यार मतां कंहिंजी दिलि आज़ारी थी पए, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। असांजो जेको न, व्यूअर आहे न बिल्कुलु। साईं, असांजो नाज़रीन ॾाढो वॾी कुशाद दिलि वारो आहे। मां ज़्यादातर जेके बि असांजा जेके बि नाज़रीन आहिनि इन ॻाल्हि में कॾहिं बि नाराज़ न थिया आहिनि त यार मां हिन दफ़े न खटिम या छा, पर का ॻाल्हि कोन्हे का। जेको जिगर जलाल भाउ फ़ैसिलो ॾिनो आहे त अॼु जे शौक़िया सिंगर जो जेको बेस्ट सिंगर आहे जंहिंखे असां धरती टीवी जे तरफ़ां गिफ्ट बि ॾियूं था, उनजो नालो आहे अजब गुल कंबर खां। तमामु ज़बरदस्त ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी तो मूंसां गॾु रहिजो, काॾे बि न वञिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। पंहिंजे महिमान जिगर जलाल सां गॾु अव्हांखे भलीकार चवंदुसि ऐं अव्हां खे पार्टिसिपेट कराईंदुसि पंहिंजे हिन सेगमेंट में जेको हिन वक़्तु असां करण वारा जंहिंजो नालो हूंदो आहे अल्फ़ाबेट। अल्फ़ाबेट सेगमेंट में उहे दोस्त जेके असांखे कॉल्स कंदा आहिनि, उहे असांजूं अदियूं जेके असांखे कॉल कंदियूं आहिनि, उहे फ़ौरन असांखे कॉल कनि ऐं इन सां गॾोगॾु असां जिगर जलाल सां गॾु मौजूदु आहियूं। ऐं हिन वक़्तु हिकिड़ो मां चाहींदुसि त कलाम जिगर साहब जो ॿुधंदासीं ऐं उनखां पोइ असांजे महिमान, मुंहिंजी त दिलि चए थी त आख़िर ताईं हुजे, पर अचे थो त न साईं मां वञा, छो त असांजा आर्टिस्ट माण्हू ॾाढा थोरा तकिड़ा हूंदा आहिनि, टाइम उन्हनि वटि घटि हूंदो आहे। सो इहा बि महिरबानी आहे। जिगर जलाल साहब जी असां सां गॾु मौजूदु आहे, हिन वक़्तु कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? परदेस जो हिकिड़ो कलाम आहे हाय हाय त जिन जा सॼणनि जो परदेस ते आहिनि, सॼणनि में सभु अची विया, हा भाइर दोस्त सभु शइ। बिस्मिल्लाह। वाह वाह। परदेसी माण्हू ॾाढो ख़ासि करे जेके परदेस में हूंदा आहिनि ॾाढो शौक़ सां चाह सां अहिड़े क़िस्म जा गाना ॿुधंदा आहिनि ऐं थोरा उदास बि थी वेंदा आहिनि, छो त वतन प्यारो हूंदो आहे ऐं हर माण्हू खे हिकिड़ी आस हूंदी आहे त असां वञूं। सो उहे परदेसी माण्हू जेके ख़ासि करे असांजा दुबई सऊदी या कुझु दुनिया आउट ऑफ कंट्री रहनि था, ज़रूरु असांजे हिन जिगर जलाल जो कलाम ॿुधनि। चांडियो चवे थोरो सारो लहवटी तूं सार मिठा मूं मिसकीन जी, वो तूं जो पिरी परदेस हजो वे, तूं जो पिरी परदेस, तूं जो पिरी परदेस हजो वे, तूं जो पिरी परदेस। वो कहड़ा वे समझाया में जड़ी लाना, वो कहड़ा वे समझाया में जड़ी लाना, तूं जो पिरी परदेस हजो वे, तूं जो पिरी परदेस, तूं जो पिरी परदेस हजो वे, तूं जो पिरी परदेस।
सुभाया में दड़ी लाया तू जो फिरी परदेस हजो वे तू जो फिरी परदेस वो कहड़ा वे समताया में दड़ी लाया वो कहड़ा वे समताया में दड़ी लाया तू जो फिरी परदेस हजो वे तू जो फिरी परदेस तू जो फिरी परदेस हजो वे तू जो फिरी परदेस तमामु ज़बरदस्त। तू जो पिरी परदेस हलियो वएं कहिड़ा वेस वेस मटाया। मटाया। ॾाढो ज़बरदस्त। हिकिड़ो सवाल पुछंदुसि अव्हां खां आख़िरी मुंहिंजो सवाल हूंदो बिस्मिल्लाह। ऐं उन खां पोइ बिल्कुलु तव्हांखे इजाज़त आहे। ही यकतारो चपड़ी जो जेको दौरु अॼु खां 30 साल 40 साल अॻु त तमामु बहितरीनु ऐं ख़ासि करे जलाल चांडू साहिब खे जीअं असां ॿुधोसीं त उन दौर में उरूज ते ई उहो फ़नकार हुयो। अॼु टेक्नोलॉजी जीअं जीअं वधे पई, अॼु स्मार्ट फ़ोन अची वियो आहे, पूरी दुनिया जे आर्टिस्ट खे हिकिड़ो ॿराड़ी में वेही करे ॿार बि ॿुधे थो ॾिसे थो ऐं उनजी जेका पसंदि आहे उहा हार्ड थी वई आहे। त हिन वक़्तु हिन दौर में छा यकतार चपड़ी वारा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे वधिया आहिनि या घटिया आहिनि? से हक़ीक़त इहा आहे त अञा वधिया आहिनि, अञा वधिया आहिनि। वधिया आहिनि। छो त हीअ लतीफ़ी तंद आहे। उस्ताद बाबो जलाल त बादशाह हो, हुन पंहिंजी अलाह हुनखे हिकिड़ी बादशाही ॾेई छॾी जेका यकतारे चपड़ी ते हुन ॻाए दुनिया में हिकिड़ी पंहिंजी बादशाही कई। हाणे असां जा ॿचड़ा ऐं शागिर्द हुनजा ऐं अलाए केतिरा शागिर्द उनजा आहिनि जंहिंजो ॻणण जो अंदाज़ो ई कोन्हे त उस्ताद बाबे जलाल जा शागिर्द घणा आहिनि। तमामु ज़बरदस्त। तमामु घणा। ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे त वरी नओं जहान जो थियो आहे त वरी नवां हिकिड़ी शयूं बि तयारु कयूं था, संगत खे ॿुधायूं था, अञा हुनखे घणो मज़ो थो अचे। ॾाढो यकीन कयो जिगर जलाल साहिबु, मूंखे त पर्सनली ॾाढो सुठो पियो लॻे, पर वक़्तु गुज़री वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे त असांजे महिमान सां गुफ़्तगू थी वई। सो तमामु वॾी महिरबानी तव्हांजी। अव्हां जा कुर्ब भरिया क़दम असांजे हिन शो में चार चंड लॻाईंदा आहिनि। सो वरी नेक्स्ट मुंहिंजी कोशिशि हूंदी त माना मां जिगर जलाल साहिब खे घुराईंदुसि। सो ही नंढड़ो हिकिड़ो तोहफ़ो आहे, छो त तोहफ़ो हूंदो आहे। जेके आहिनि उहे नंढड़ा हूंदा ई न आहिनि। सॼण जा जेके तोहफ़ा, हिकु नंढड़ी हिन जी तोहफ़े जी अहमियत जेका आहे न, उहा जंहिंखे ख़बर हूंदी त हीअ गिफ्ट जेका आहे तमामु सभ खां अफ़ज़ल आहे। तमामु ज़बरदस्त। थैंक यू सो मच। ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन। मां पंहिंजे महिमान सां गॾु हिन वक़्तु ब्रेक वठी वरी पोइ अकेलो मोटी ईंदुसि ऐं असां उतां ई स्टार्ट कंदासीं जेको असांजो सेगमेंट आहे अल्फ़ाबेट वारा दोस्त। रेडी रहनि। मोटी थो अचां काॾे बि वञिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। अल्फ़ाबेट सेगमेंट में भली कार चवंदुसि अवां सभिनीनि खे जेके असांजे शो खे हिन वक़्तु इंतज़ारु कंदा आहियो असांजे हिन सेगमेंट जे लाइ, उहे दोस्त जेके हिन वक़्तु असांखे कॉल कंदा ऐं शामिलु थींदा असांजे हिन सेगमेंट में अल्फ़ाबेट सेगमेंट, जंहिंमें तव्हांजी ज़हन जी तेज़ी जी ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरा ज़हीन आहियो, केतिरो तव्हांजो ज़हन तेज़ आहे, यानी कि 20 सेकंड्स में तव्हां केतिरा नाला जल्दी जल्दी खणी सघो था। अव्हांजो इहो फ़न यादगार रहंदो आहे ऐं रिकॉर्ड क़ाइमु थींदो आहे। सो ॾिसूं था पहिरीं कॉल कहिड़ी आहे, कहिड़े शहर खां आहे, कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी कहाँ किथां खां केरु पिया ॻाल्हाइनि? मां कुदसिया थी ॻाल्हायां शिकारपुर खां। सफ़िया जी कुदसिया अदी कुदसिया कीअं आहियो? शिकारपुर ठीकु लॻो पियो शहर? जी शुक्र अल्लाह जो। कुदसिया शिकारपुर खां। अदी जी था ही असांजो सेगमेंट अवां अॻु में खेॾियो आहे कॾहिं? जी 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 खेॾियो आहे। अच्छा अॻु में खेॾियो आहे। विन कयो या हारायो हुयो? हारायो हुयो। अच्छा हारायो हुयो। अच्छा हारायो। अदी कुदसिया ही सेगमेंट असां सां खेॾियो पर हारायो। अॼु अदी चए थी त मां खटंदमि त ठीकु आहे। अव्हां जे लाइ ही अखर आहे जीम जुती। जीम तव्हांजो अखर आहे। 3 काउंट कंदुसि।
ऐं उन खां पोइ 20 सेकंड्स तव्हां वटि टाइम हूंदो 20 सेकंड्स में ॾिसां थो त तव्हां केतिरा नाला ठाहे सघो थियूं सो स्टार्ट कयूं था 1 2 3 गो जुती जहाज जगा जिगर चार, झोलो पंज, छह, झूलो सत, जापान अठ, जूस नव, झिरकी ॾह, जुआ यारहं, जवा ॿारहं, तेरहं, जू तेरहं, जो चोॾहं, जबो चोॾहं, जिजबो जवानी 15, जूनी 16, जुल्फ 17, जिस्मिया 18, जाफर 19, 20, जनम तेरी 21, जान जिस्म 22, जर्मनी 23, जोला 24, जानवर 25, 26, जीरो जहाज 27, जन्नत 28, जुमलो 29, 30 थैंक यू 30 असांजी अधी कुझु आहे इहो वॾो स्कोर आहे अॼु जे हिसाब सां ॾिसजे त इहो वॾो स्कोर आहे पर टॉप स्कोर जेको रहियो आहे उहो 48 रहियो आहे यानी कि 48 स्कोर तव्हां कंदव त तव्हां पुराणो रिकॉर्ड तोड़ींदव पर अॼु जो जेको ही स्कोर बि तमामु सुठो आहे घटि न आहे 30 असांजी अधी कुझु आहे ऐं उन इहो चयो आहे त माना मां हिन दफ़े विन कंदुसि छो त अॻे दफ़े उन्हनि कॉल कई हुई उन्हनि पार्टिसिपेट कयो हुयो हिन सेगमेंट में पर अधी कुझु या शिकारपुर खां जंहिं कॉल कई आहे उन्हनि हारायो हुयो ऐं उन्हनि अॼु बाक़ाइदे विल पावर सां चयो आहे त हू खटंदियूं यानी कि अॼु लॻे थो त वाक़ई खटी सघंदियूं छो त हीउ बि काफ़ी सुठो स्कोर आहे 30 ताईं असांजी अधी आई आहे सो ॾिसूं था हिन वक़्तु असांखे इंतज़ारु आहे उन कॉलर जो जेको असांजी अधी कुझु जो बि रिकॉर्ड तोड़े ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो हेलो वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हायो ज़ीशान शेख शिकारपुर खां ज़ीशान शेख शिकारपुर खां असांखे कॉल कंदो रहंदो आहे शिकारपुर खां अॼु 2 कॉल्स आयूं आहिनि हिन सेगमेंट जे लाइ जो शो तमामु सुठो थो हले थैंक यू ज़ीशान थैंक यू त ज़ीशान जे लाइ अखर आहे अलफ़ ठीकु आहे जी अलफ़ अखर आहे ऐं अधी कुझु आहे 30 उन्हनि जो स्कोर आहे त ॾिसूं था ज़ीशान शेख शिकारपुर खां अधी कुझु जी बि कॉल शिकारपुर खां आहे ऐं अवां बि शिकारपुर लोहा लोहे को काटता आहे ख़बर पवंदी त हाणे केरु विन करे थो ज़ीशान शेख या अधी कुझु आहे पर इन खां पोइ बि असांखे कॉल्स ईंदियूं सो हिन वक़्तु अलफ़ अवां जो अखर आहे टाइम स्टार्ट थिए थो 1 2 3 गो अखर अली अला अला अमीर घर अमीर अम्मा 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 अब्बू अल्लाह अब्बू अमीर अमीर अब्बास इलियास टाइम अप अब्बास भी अलफ़ सां नाहे ऐं अली भी अलफ़ सां नाहे ऐं अम्मा अबू तव्हां 2 दफ़ा रिपीट कयो यानी कि तव्हांजो स्कोर तक़रीबन 10 थियो ओ हो मां अॻु में उहे काउंट कोन कया हुया ठीकु आहे न त असांजे ज़ीशान शेख शिकारपुर खां कॉल करे 10 स्कोर कयो आहे ऐं हिन वक़्तु टॉप स्कोर आहे कुझु अधी कुझु शिकारपुर खां सो बहितरीनु खेॾी सघे पियो ज़ीशान वीचारो शायदि उमिरि नंढी जे करे हू ॾाढो एक्साइटेड हुयो ऐं जल्दी कोशिशि करे पियो त माना मां खटण जी कोशिशि कयां उन हेरासमेंट में हुन टाइम जेको आहे उहो ज़ाया करे छॾियो पर 10 स्कोर उन पंहिंजी उमिरि जे हिसाब सां तमामु काफ़ी सुठो कयो आहे छो त बेबीज़ जे लाइ अलॻि करणु घुरिजे त बहितर आहे छो त हिकिड़ो मुक़ाबिलो ठहे नथो न सो बहरहाल के नंढा ॿार तेज़ हूंदा आहिनि जेके वॾनि खे बि पोइ ते छॾे वेंदा आहिनि सो ज़ीशान कोशिशि कयो त नेक्स्ट टाइम जॾहिं तव्हां हिसो वठो त अहिड़े तरीक़े सां वठिजो जो तव्हां वॾनि खे बि पोइ ते धिके छॾियो सो इन जे करे हिन वक़्तु अञा असांखे कॉल जो इंतज़ारु आहे जेका कॉल ईंदी ऐं छांइ जी वेंदी अञा उहा कॉल न आई आहे जेका मुक़ाबले खे थोरो इंट्रस्टेड बणाए यानी कि ख़ूबसूरत बणाए जल्दी कॉल कयो उन खां पोइ शेरो शाइरी जे हवाले सां बि थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं शेरो शाइरी लाइन ते ॾिसूं था केरु आहे उन खां पोइ असां शेरो शाइरी सेगमेंट थींदासीं अस्सलाम वालेकुम मिसिस रहमान नवाब शाह खां तव्हां कीअं आहियो ठीकु आहे मिसिस रहमान साहिबा ऐं रहमान साहब बि ठीकु आहिनि कॾहिं रहमान साहब नथा ॻाल्हाइनि अच्छा मुख़्तलिफ़ आहिनि घटि ॻाल्हाईंदा आहिनि इहो क्रेडिट केने थो वञे तव्हां ॾे थो वञे छा अच्छा माशाल्लाह काफ़ी सोबर ऐं संजीदा माण्हू आहिनि पर कॾहिं कम वारी ॻाल्हि ते त ॻाल्हाईंदा आहिनि या उते बि ख़ामोश हूंदा आहिनि
अदी मिसिस रहमान तव्हां असांजे शो में कॉल शामिल थी चुकी आहे ऐं अव्हां जो अखर आहे पे पग। पे पग सां तव्हांजो टाइम हाणे स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। जी परवीन परवेज पारस परी 4 पनागा पिस्तौल 6 पाड़ी 7 पखी 8 पिंजरो 9। टाइम अप। अदी 9 अदी मिसिस रहमान 9 यानी कि ज़ीशान शेख 10। तव्हां जेको ऐं विच में विझो पिया न ऐं इहो ऐं तव्हांजो टाइम खाई वई अदी। ऐं त करणी न आहे, सिर्फ़ु नाला खणणा आहिनि ऐं स्पीड सां खणणा आहिनि। सो हिन वक़्तु असां शाइरी जे सेगमेंट ते बि ईंदासीं, पर अनाउंस कयूं था त अॼु जो अल्फ़ाबेट सेगमेंट जे विन कयो आहे अदी कुदसिया फ्रॉम शिकारपुर। वाकई अदी चयो त अॼु मां विन करे ॾेखारींदमि, यानी कि विल पावर अहिड़ी शइ आहे जेकॾहिं तव्हांजे अंदर में इहो आहे न त आई कैन डू एवरीथिंग, देन वाकई यू कैन डू एवरीथिंग। सो माशाअल्लाह अदी कुदसिया बहितरीन सेगमेंट खेॾियो जिन ही विन कयो आहे। ऐं हिन वक़्तु पंहिंजो आगाज़ कंदुसि हिकिड़े शेर सां। तव्हां शेरो शाइरी बि असांखे मोकिले सघो था ताकी मां तव्हांजी शाइरी पढ़ी सघां थो। जीअं हीअ हिकु ख़ूबसूरत शेर हिन वक़्तु मुंहिंजे हथनि में आहे। इश्क थोरा तुंहिंजा थो मां भायां, इश्क थोरा तुंहिंजा थो मां भायां, छा मां छा तो सेखारे छॾियो आहे। इश्क हलो इश्क थोरा तुंहिंजा थो मां भायां, छा मां छा तो सेखारे छॾियो आहे। आज़ी न्याज़ी सभ सां मोहब्बत दिल जो गुलशन सवारे छॾियो आहे। ग़ुलाम कादिर इश्क वा इबादत, ग़ुलाम कादिर इश्क वा इबादत, रूह खे मिले थी त राहत, जंहिं दुनिया खे विसारे छॾियो आहे, छा मां छा सेखारे छॾियो आहे। हिन शेर सां पंहिंजो शेरो शाइरी सेगमेंट जो आगाज़ कयोसीं। ग़ुलाम कादिर जंहिंजो ही शेर मुंहिंजे हथनि में हुयो। अवां बि जे सम्झो था बहितरीन पोइट्री जेतिरी हुजे उहा तव्हां मोकिले सघो था। तव्हांजी शाइरी बि मां पढ़ी सघां थो पंहिंजे हिन सेगमेंट में। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। हलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। मोहम्मद जुमन सातो नवाब शाह खां। मोहम्मद जुमन सातो नवाब शाह खां। साईं कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं। तव्हां खां बग़ैर असांजो जेको प्रोग्राम आहे न जुमन सातो साहब उहो अधूरो आहे। जी सर बस महिरबानी तव्हांजी सर। छा पिया ॿुधायो सर? कंहिंखे रंजाइण सिखिया न आहियूं, दिलि खे ॾुखाइण सिखिया न आहियूं, वाह जंहिंसां लाहियूं तंहिंसां निभायूं, अध में रुलाइण सिखिया न आहियूं। वाह मोहबत में सिर ॾेई सघूं था, वाह ज़िद में झुकण सिखिया न आहियूं। हा गुल जी ख़ुशबू गुल ई ॼाणे, पाण पढ़ाइण सिखिया न आहियूं। वाह साईं वाह। अची जे हेकार मूं सारी सुपरी, त पहिरें दरिया पिबड़ियूं ऐं हंध वछाया वार, साजन सभु जमाल आऊं त गोली थी गुज़ारियां। हाय 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 कुपत बिला सुपरी कुपत कीम करियो, थोरे घणे ॾींहड़े माण्हू वञनि मरियो, यार तेसीं कुर्ब करियो जैसी जीरायूं जहान में। वाह मोहम्मद जुमन सातो साहब, वाह 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 साईं वाह। नवाब शाह जो वाह वाह नकवा, वाह जो अंदाज़ अथव, वाह जो अंदाज़े बयां अथव, ॾाढो ज़बरदस्त। असांजो रेगुलर कॉलर आहे मोहम्मद जुमन सातो साहब, तक़रीबन विन कंदो आहे। सो तव्हां मोहम्मद जुमन सातो साहब खे बीट करण जे लाइ असांखे कॉल कयो ऐं पंहिंजी ॾात जेका तव्हां सम्झो था त तव्हांजे अंदर में बहितर आहे त उहा तव्हां शो कयो ऐं असांजे हिन सेगमेंट में विन कयो। ही जेको ख़ूबसूरत शाइरी असांखे ॿुधाईंदो उहो बहितरीन विनर थींदो असांजे हिन सेगमेंट में। सो ॾिसूं था त कहिड़े शहर खां किथां खां केरु असांखे कॉल करे थो ऐं कंहिंजी कॉल अचे थी। ऐं ईअं न त मोहम्मद जुमन सातो जो अंदाज़ बयां ॿुधी ऐं माण्हू चवंदा न बाबा बसि छॾेसि, पर ईअं हरगिज़ कोन्हे को। हर कंहिंजो मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद अंदाज़ हूंदो आहे, जंहिंजो जेॾो मुनफ़रिद अंदाज़ हूंदो
उहो ओतिरो ई मथे ईंदो यानी की तरक़ी कंदो। सो ॾिसूं था त असां जो टाइम बि पंहिंजी पुॼाणी ते अचे पियो, पर अञा 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 असां वठी सघूं था। पर ॾिसूं था त कहिड़े शहर जी कॉल केरु आहे लाइन ते। हलो अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम। जी सर मां शुमाइला पई ॻाल्हायां हिंगोल सां। शुमाइला हिंगोरजा खां। कीअं आहियो शुमाइला, ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां कीअं आहियो? माशाल्लाह। दी शुमाइला असांखे हिंगोरजा खां कॉल कई आहे ऐं हिन वक़्तु शेरो शाइरी सेगमेंट में तव्हां कहिड़ो शेर ॿुधाईंदो? जी सर मां शेर ॿुधायां पई। विसरी वियो? हेलो जी हलो हेलो। हलो आवाज़ अचे पियो तव्हांजो? तव्हां शेर ॿुधायो। अदी शुमाइला तव्हां शेर ॿुधायो। शायदि आवाज़ हुननि खे लॻे पियो त हुननि जो न पियो अचे, पर तव्हांजो आवाज़ अचे पियो ऐं तव्हां शेर न पिया ॿुधायो या कुझु ॿियो मसइलो हुयो। बहरहाल ॾिसूं था असांखे ॿियो केरु जॉइन कंदो, केरु असां सां लाइन ते हूंदो ऐं ईअं ई मुक़ाबिलो त ॾाढो ज़बरदस्त थींदो जेकॾहिं मोहम्मद जुमन सातो जो कोई रिकॉर्ड टोड़े। बाबा ॾाढो उस्ताद माण्हू आहे मोहम्मद जुमन सात, अहिड़ो अंदाज़ स्टार्ट कंदो आहे जो मूंखे ॾाढो वणंदो आहे। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। केरु साईं? साईं हैदर भाई मां सोहेल अहमद थो ॻाल्हायां शिकारपुर खां कुमरो। सुहेल अहमद शिकारपुर खां। जी भाउ। साईं अॻे तव्हां इनाम जेको आहे न मोकिलियो आहे, तव्हां रहियो ॾंदो इहो। बाबा इहे तव्हांजा ॾंड भरींदासीं, सभु गॾु मोकिलींदासीं। हा गॾु मोकिलींदासीं। मां पहिरियों बि अनाउंस करे चुको आहियां, असां सभु जीअं पोएं महीने 2 महीननि जा असां सभिनी ॾे गॾु मोकिलियासीं। काफ़ी दोस्त ख़ुशि थिया, मुबारकूं ॾिननि। पर हीउ हिकिड़ो सिस्टमेटिकली असां हलंदा आहियूं, सो हुन सिस्टम खे फॉलो करिणो पवंदो आहे। सो तव्हांखे सभु गॾु ॾंड ॾुअण सां मोकिलींदासीं। जी भाउ। हलो हलो ख़ैर आहे ख़ैर आहे, को मसइलो न। छा था हैदर ॿुधायो? भाई हाणे शेर तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो। जी जी। हिकिड़ो जेको आहे शेर आहे साईं कासिर नवाज़ शाह जो आहे हा ऐं ॿियो शेर मूंखे पंहिंजो आहे, त अर्ज़ु थो कयां। पंहिंजो शेर अर्ज़ु कयो अॼु। जी भाउ। वफ़ा तुंहिंजी जॾहिं खां जफ़ा थी वई आहे। वफ़ा तुंहिंजी जॾहिं खां जफ़ा थी वई आहे। वफ़ा तुंहिंजी जॾहिं खां जफ़ा थी वई आहे। जी जी। मुंहिंजी ज़िंदगी ॼण सज़ा थी वई आहे। वाह वाह। लॻाई मुंहिंजे दिलि ते जेका चोट तूं। वाह वाह। लॻाई मुंहिंजे दिलि ते जेका चोट तूं, उहा दर्द दिलि जी दवा थी वई। वाह वाह वाह। सनम रफ़्ता रफ़्ता तुंहिंजी बेरुखी हुई। सनम रफ़्ता 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 तुंहिंजी बेरुखी हुई। असां लाइ ॼण हिकु अदा थी वई आहे। असां लाइ ॼण हिकु अदा थी वई आहे। वाह वाह। छा जलाईंदासीं असां क्षमा। छा जलाईंदासीं असां क्षमा। तुंहिंजी यादि जॾहिं हिकु ॾींहुं थी वई। हा 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 साईं, हा हा साईं। छा थियो चपनि ते अची अची। छा थियो चपनि ते अची अची। तुंहिंजी आह सुहेल दुआ थी वई। तुंहिंजी आह सुहेल दुआ थी वई आहे। सुहेल दुआ थी वई आहे। वाह सुहेल अहमद भाउ, वाह 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 वाह। ॾाढो ज़बरदस्त। ऐं साईं ॿियो शेर अथव। हा साईं। मुर्दा परस्त क़ौम वटि जीअरनि जो छा क़दुरु। वाह वाह। मुर्दा परस्त क़ौम वटि जीअरनि जो छा क़दुरु। जेके लोह कुटनि तन खे हीरनि जो छा क़दुरु। वाह वाह। पत्थरनि जे शहर में शीशे जो घर छा ठाहियूं। पत्थर जे शहर में शीशे जो घर छा ठाहियूं। पत्थर हणण वारनि खे शीशनि जो छा क़दुरु। वाह साईं वाह, वाह साईं वाह। उते सेन हणिजे सिक जी सुठी मौत जित मिले। उते सेन हणिजे सिक जी सुठी मौत जित मिले। नफ़रत वारनि खे सिक जे रिश्तनि जो छा क़दुरु। मुर्दा परस्त क़ौम वटि जीअरनि जो छा क़दुरु। मुर्दा परस्त क़ौम वटि
जेके लोह कुटनि तन खे हीरनि जो छा कजे। बेहतरीन वाह जो शेर दो साईं आखिरी। अब तो अपनी तबीयत भी जुदा लगती है। सोहेल अहमद वाह ॾाढा सुठा शेर ॿुधाया अथव ॿ, ख़ासि करे ही जेको मुर्दा परस्त क़ौम वारो त ॾाढो बहितरीनु, ऐं इन सां गॾोगॾु जेको तव्हां हिकिड़ो पंहिंजी शाइरी कई आहे, यानी कि उन माण्हूअ खे वधीक अहमियत मां हिन सेगमेंट में ॾींदो आहियां जंहिंजो अंदाज़े बयां बि सुठो हुजे, वरी प्लस में हुनजी शाइरी बि पंहिंजी हुजे। सो ॾाढो सुठो माशाल्लाह। ऐं इन सां गॾोगॾु मोहम्मद जुमन सतो साहिबु बहितरीनु अंदाज़ में असांखे शेर ॿुधाया, ख़ूबसूरत अंदाज़ में ॿुधाया माशाल्लाह, पर उन्हनि जो अंदाज़े बयां काफ़ी विन करे चुको आहे। पर इन सां गॾोगॾु अॼु जेको सोहेल अहमद भाउ असांखे पंहिंजी शाइरी ॿुधाई आहे, ऐं पंहिंजी शाइरी ऐं सुठे अंदाज़ में ॿुधाई आहे, त भई टाइम बि पंहिंजो पाण वटि तमामु घटि आहे। सो हिन वक़्तु अनाउंस कंदासीं विनर अनाउंस खां पोइ असांजो प्रोग्राम इख़्तिताम जे तरफ़ ईंदो, ऐं वरी सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी अव्हां सां गॾु हाज़िर हूंदो। सो हिन वक़्तु अञा जेकॾहिं हिकिड़ी कॉल वठी सघिजे थी त बहितर तरीक़े सां वठी सघूं था। ॾिसूं था त लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। शायदि लाइन ड्रॉप थी वई आहे, पर पाण कोशिशि कंदा आहियूं त जंहिंजो अंदाज़े बयां सुठो हुजे। शाइरी असल में हिकु लिखत हूंदी आहे, पर उन लिखत खे साह विझण वारो जेको माण्हू बयानु कंदो आहे, त जंहिंजो अंदाज़ बयां सुठो हूंदो आहे उहो ई। सो अॼु असांजे हिन शो में मोहम्मद जुमन सतो कुझु बेत ॿुधाया जीअं हर रोज़ु ॿुधाईंदा आहिनि, पर सोहेल अहमद हिकु सिचुएशनल, छो त हिन वक़्तु जेका करंट सिचुएशन हले पई उन सिचुएशन जे हिसाब सां उन्हनि हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरी ॿुधाई आहे, जंहिंजो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत हुयो। पर कॾहिं कॾहिं असां शेर मां पाण बि चाहींदो आहियां त अहिड़ा बेत ऐं अहिड़ी पोइट्री ॿुधिजे, छो त इन सां असांखे काफ़ी कुझु मिलंदो आहे। हीउ माइक जेकॾहिं ऑन थींदो त ॾाढो सुठो लॻंदो। हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत बेत आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिंजो आहे, कढी कान कमान मां मियां मार ममू, कढी कान कमान मां मियां मार ममू, मुंह में आहीं तूं मता तुंहिंजो ई तोखे लॻे। ही असां जेको बेत या असां पोइट्री जो जेको सिलसिलो हिन प्रोग्राम में रखियो आहे, ख़ासि करे उहो असांजो एतिरो सुठो साबित थींदो आहे त हिन में तव्हांजा असांजा हाल ख़बर पवंदी आहे त असां जे माहौल में छा आहे। शाइरी पंहिंजे इर्द गिर्द में हिकिड़ो तमामु वसी कमु कंदी आहे, हिकिड़ो वॾो कमाल कंदी आहे। इहो उहो ई सम्झी सघे थो जेको उन ज़हन उन लेवल जो हुजे। सो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते अची चुको आहे। मोहम्मद जुमन साहिबु बिल्कुलु तव्हां ॾाढो सुठो पढ़ंदा आहियो, पर अॼु सोहेल अहमद खे इन जे करे था ॾियो त उन्हनि पंहिंजी शाइरी बि ॿुधाई आहे। सो अॼु जो जेको विनर असां उहो सोहेल अहमद भाउ खे कयूं था। पर तमामु ज़बरदस्त तरीक़े सां जीअं मोहम्मद जुमन सतो साहिबु हमेशह वांगुरु बयानु कंदो रहंदो आहे, उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल में अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे, उन सां त मुक़ाबिलो कोन्हे को। पर पंहिंजी शाइरी वरी जेकॾहिं अञा वधीक करे कोई सुठे तरीक़े सां बयानु करे त प्लस पॉइंट आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। वरी सुभाणे हैदर कादरी अव्हां सां गॾु हाज़िर थींदो। धरती जो जमालो वाह वाह जमालो।